वालेकुम इल्म सां प्यार मुंहिंजो कलम आचिया मुंहिंजो मां जो नालो अदनान आहे। अचो प्यारा ॿारो मां अव्हांखे सिंधी जी अल्फाबेट सम्झायां ऐं पढ़ायां। अलिफ खे बे बदक बे बुक बे भित थे तारो थे थेलो थे टोपी थे ठूठे थे सवाब थे पग जिम जुती जे जिब जे झिरकी जे मुन्य छे चंद्र छे छतरी खाए हजम खाए खच्चर दाल धरो दाल धोबी दाल डेडरो दाल रेल दाल ढगो दाल जरो रे रेल रे मारी रे गंजीरो तीन सीटी तीन छियो स्वाद सूप स्वाद दईफ तुम्हें तोतो तुम्हें जालिम ऐनक गनीचो ए फनूसो ए पीतो काफ कलम काफ किताब खे खट गाफ गजो गे गेरो गे घोड़ो ये सिंह लाम लकुणो मीम मस मुन्नत मुनवाणो वावाडो हाथी अलिफ नंढड़ो ये यको उम्मीद करे थी अवां के समझ में आयो हूंदो। उम्मीद करे थी दोस्तों अवां के समझ में आयो हूंदो। अवां ने वीडियो के लाइक करना शेयर करना सब्सक्राइब करना। मेहरबानी।